बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे नाला साइका है, मैं क्लास 5 की शागिर्दानी है। मौजूद साथ प्यारा दोस्तों आई मौजूद मेहमान अस्सलाम वालेकुम। अज मुझे टॉपिक है सिंधी सकाफत अमन ऐं मोहब्बत। अज असां हिते गॾु थिया आहियूं त जीअं सिंधी सकाफत अमन ऐं मोहब्बत जी इज़्ज़त खे मल्हायूं। सिंधी सकाफत रुगो कपड़ा या रस्मूं न आहिनि, बल्कि उहा हिकु ज़िंदा एहसास आहे जंहिंमें मोहब्बत, इज़्ज़त, अमन, भाईपी ऐं इंसानियत जा जज़्बात शामिल आहिनि। सिंधी सकाफत असांखे सेखारे थी त इंसान जी इज़्ज़त करणु घुरिजे, महिमाननि जी ख़ातिरदारी करणु, नंढनि सां प्यार ऐं वॾनि जो अदब रखणु घुरिजे। अजरक ऐं टोपी रुगो लिबास न, पर सिंधी माण्हुनि जी सुञाणप ऐं एतिराम जो निशान आहे। सिंधु धरती हमेशा मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। हिते जा सूफ़ी शाइर जहिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भीटाई ऐं सचा सरमस्त ऐं बेदिल अमन, इंसानियत ऐं भाईचारे जो वैसाव ॾिनो। हिन सकाफत में नफ़रत जी का जाइ न आहे। हिते सिर्फ़ प्यार, अमन, मोहब्बत जो राज आहे। असांजी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजी ॿोली, पंहिंजो लिबास, पंहिंजो रवायतूं ऐं पंहिंजो विरसो ज़िंदा रखूं, छाकाणि त जेके क़ौमूं पंहिंजी सकाफत विसारे छॾे थी, उहे पंहिंजी सुञाणप विञाए छॾनि थी। अचो त वाइदो करियूं त सिंधी सकाफत जी सुञाणप खे फ़ख़ुर सां मल्हाईंदासीं, ॿियनि खे बि उहो सेखारींदासीं। सिंधी सकाफत अमन ऐं मोहब्बत जो ॿिज आहे। महिरबानी। सिंध ज़िंदाबाद, सिंध सकाफत बाइंदाबाद।